अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वक़्त बलिकार माया फराशा सबका पेरा हक नज़र हेडलाइन ते भारतीय ज़ुल्मन ख़िलाफ़ अॼु योम इस्तेहसाल कश्मीर जो ॾियारो मल्हायो पियो वञे। पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में कश्मीरी भाइरनि मथां भारतीय ज़ुल्मन ख़िलाफ़ रैलियूं। इस्लामाबाद में परॾेही वज़ारत खां डी चौक ताईं रैली। मुज़फ़राबाद जे आज़ादी चौक ते भारतीय ज़ुल्मन ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीरनि जी बि शिरकत। कुल जमाती हुर्रियत कॉन्फ्रेंस तरफ़ां अॼु कारो ॾींहुं मल्हाइण जी अपील। भारत जी मोदी हुकूमत 5 अगस्त 2019 ते कब्ज़े हेठि आयल कश्मीर जी ख़ुसूसियत हैसियत ख़त्म कई हुई। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां हक़ के ख़ुददारियत लाइ जदोजहद कंदड़ कश्मीरियुनि खे ख़राज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त ॾखण एशिया में पायदार अमुन कश्मीर मसइले जे हल सां जुड़ियल आहे। भारतीय कदम तकरार जे क़ानूनी हैसियत तब्दील नथा करे सघनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त भारतीय कदमनि रियासती जबर में इज़ाफ़ो ऐं बुनियादी आज़ादीअ खे महदूद कयो आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर समेत आला अस्करी क़यादत पारां बि योम इस्तेहसाल कश्मीर जे ॾींहं ते कश्मीरी अवाम सां यकजहतीअ जो इज़हार। मुल्क समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि योम इस्तेहसाल कश्मीर जे मौक़े ते रैलियूं ऐं तक़रीबूं। हैदराबाद में कश्मीर मथां भारतीय ज़ुल्मन ख़िलाफ़ रैली कढी वई। मीरपुर ख़ास में ज़िले इंतज़ामिया पारां कमिश्नर ऑफिस में क़ौमी झंडो फड़कायो वियो। तक़रीब में डिवीज़नल कमिश्नर, DIG पुलिस, डिप्टी कमिश्नर, मेयर ऐं ॿियनि जी शिरकत। बदीन में बि कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहतीअ लाइ जिमखाना में तक़रीब मुनक़िद। कंदकोट में ज़िले इंतज़ामिया ऐं लाॻापियल इदारनि पारां कश्मीरी भाइरनि सां इज़हार लाइ रैली कढी वई। जेकबाबाद, ख़ैरपुर, शिकारपुर, लाड़काणो, घोटकी, दादो में बि रैलियूं कढियूं वयूं। उमरकोट, मिठी, सांगर, टंडो अलाहिया, टंडो मोहम्मद खान, मटियारी, ॼाम शोरे में बि रैलियूं। कश्मीर मथां भारतीय ज़ुल्मनि जी मज़म्मत। FBR बिजली जी फ़ी यूनिट ते ₹5 सेल्स टैक्स लॻाए छॾियो। ऑर्डर जारी। फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू स्टील सेक्टर जे 100 खां वधीक मैन्युफैक्चरर्स, मेल्टर्स, री रूल्स ऐं कंपोज़िट यूनिट्स जे इस्तेमाल ते ₹5 फ़ी यूनिट जे हिसाब सां सेल्स टैक्स लॻाए छॾियो। जारी कयल ऑर्डर 4 अगस्त 2026 जे नोटिफिकेशन तहत लागू थी वेंदो। ॼाम शोरो वेझो कराची अवाम में ट्रिपोड़ी आपघात कंदड़ नौजवान जो लाश हथ। ॻोठ अब्दुल्ला चावड़ो वासे नौजवान अमजद फहीम जो मक़ामी टोबन कराची वाह मां लाश हथ कयो। नौजवान जो लाश सिविल अस्पताल मुंतकिल। ज़रूरी कार्रवाई बाथ लाश वारसनि हवाले।